संगत संगत गाजर बाजार मुख्य वटनी गाड़ी एसी वैसी चल रही है, मट्टी वट्टी नहीं है, बहुत अच्छा माहौल बना हुआ है। पिंक कबूतर, करो कबूतर पिंक अरे हाँ है ना जो नेटवर्क जेको आहे न सिर्फ मीज़ान जा जेके कस्टमर आहिनि उन्हनि जे लाइ आहे, बाक़ी ॿियनि जे लाइ न आहे। भरी दो अड़े भरी वए गोपांग साहब इहो नवी तक तव्हां ॾिठो हूंदो ॿ टिनि ॾींहंनि खां, कीअं थो लॻे? ॾाढो ख़ूबसूरत थी वियो आहे। छो ख़ूबसूरत थी वियो आहे? वजह इहा टेंशन ई अथसि न। छो टेंशन छो न? टेंशन हिन करे अथसि फैमिली न आहे, सुकून प्रोग्राम आहे, सुकून प्रोग्राम। अब मां हाणे गोपांग साहब लाइ ॻाल्हायां थो, ॿियो हो भरी दो अड़े भरी वए यार गोपांग साहब ईअं न कर न। अब गोपांग साहब जी मां ॿुधायां थो हिस्ट्री, त उहो ॿुधण लाइ तयारु न आहे। ओयो थो वञे, ओयो 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 थो वञे। हिस्ट्री छा मतलब? हिस्ट्री हिन जी वॾी हो चए थो त तूं ख़ूबसूरत थी वियो आहीं, ख़ुशि थी वियो आहीं, फैमिली भैया त यार सुठी ॻाल्हि आहे यार, ख़ुशि थी वियो आहे, सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी हाणे पोइ बसि पोइ होॾे फ़ोन असां करे छॾियूं भाभी खे त बाबा हेॾे न अचो, हमरा टेंशन में थो रहे न त। अरे ओरे दोस्त वॾो ख़ुशि आहे, डांसूं डांसूं ॾिसो डांसूं थो करे, वॾो ख़ुशि आहे बाबा, बसि आज़ादु थी वियो आहे लॻे थो ॿ टे ॾींहंनि खां। गोपांग काॾे वियो इहो मूंखे ॿुधायो। शफ़क़त गोपांग होॾे हलियो वियो। इन जी ॻाल्हि न वणी मूंखे लॻे थो, हज़म न थियुसि, लो थी वियो। यार कल्ह खां मूंखे चए थो यार नवीद एॾो ख़ुशि थी वियो आहे, एॾो ख़ुशि थी वियो आहे। हा यार बहरहाल जेकॾहिं तुंहिंजा नंढड़ा बचिड़ा नंढड़ी नंढड़ी तवारी ॾिसे थी त अम्मा हाली ॿ टे ॾींहं न अचिजो, अबे खे ख़ुशि ॾिसणु चाहियो था त हाली न अचो। कुझु बि न आहे भाउ। हाँ ठीकु आहे ठीकु आहे, इहो बड़ी मथी दिलि सां चई। न न न इहा मथी दिलि न आहे भाउ, सची दिलि आहे यार। हल टे गणिया थो, जे खिले त माना मथी दिलि आहे, ठीकु आहे। न खिले त माना सीरियस आहे, न खिले त माना सीरियस आहे। मां टे गणिया हिकु दोस्तो केॾो ख़ुशि आहे, केॾो ख़ुशि आहे। दोस्तों ये मीज़ान बैंक आप देख लो, ये है रिमशा बिल्डिंग के नीचे जो मीज़ान बैंक है ना भाई, ये मैं आपको क्लियर बता दूं, ये सिर्फ मीज़ान बैंक वालों के लिए एटीएम चलता है और किसी बैंक के लिए नहीं चलता। इन्होंने क्या किया होता है कि अंदर एरर लगा देते हैं कि भाई आधार कार्ड जो है वो यूज़ यहाँ पर ना हो, मतलब आधार कार्ड यहाँ पर यूज़ होता ही नहीं, किसी भी बैंक का हो। और फ्राइडे को क्या करते हैं, फ्राइडे के जब ये शाम को ये निकलते हैं ना तो पैसे ख़त्म करके निकलते हैं, मतलब सैटरडे और संडे ये चलता ही नहीं है। ये पूरा पड़ोस उस दिन एटीएम तोड़ रहे थे, हमने वीडियो भी बनाई, हमने बोला यार नुकसान गवर्नमेंट का होगा, छोड़ दो भाई। तो उन्होंने बोला ये प्राइवेट बैंक है, कोई गवर्नमेंट नहीं है, लेकिन इनको समझ में नहीं आ रहा। अभी मैं अंदर गया हूँ, कंप्लेंट करके आया हूँ, लेकिन उनको कुछ इतना सा भी फ़र्क नहीं पड़ता भाई। तो ये बैंक देख लो भाई, ये कौन सी ब्रांच है देख लो, जोर गुलिस्तान है, जोर 13 रिमशा की बैंक है। मैं आपको दिखा देता हूँ, ये एटीएम काम नहीं करता। तो भाई हम अभी जा रहे हैं सामने बैंक है, वहाँ पे जा रहे हैं, मिनसा मेरे साथ है, वो सामने हबी बैंक है। कौन सा बैंक है? हबी बैंक। चल के वहाँ से पैसे निकालते हैं, चलो भाई। और हमारे पास क्या है पता है, हमारे पास क्या है, ये छोटी सी बाइक है, सही है, चले चलो भाई ओके। 200 है रसीद HBL ममाविस मां कटरा पिया मां पर मीज़ान बैंक में जेको आहे मसलो अञा ताईं उहो ई लॻो पियो आहे। माना हिकिड़ो हूंदो आहे न त यार हिन जो जेको आहे नेटवर्क नथो हले, नेटवर्क बि हले तो 2 मिंटनि में निकिरी वए, पर हिननि जो नेटवर्क जेको आहे न सिर्फ मीज़ान जा जेके कस्टमर आहिनि उन्हनि जे लाइ आहे, बाक़ी ॿियनि जे लाइ न आहे। भाई अगर आपका मीज़ान का अकाउंट है तो ये ATM चल रहा है, अदरवाइज नहीं चल रहा, ये याद रख लो, वरना कार्ड वार्ड फंस जाएगा। चल बेटा चल, अभी हम आ गए भाई। किथे आया हूँ पाण? तोतन जी बाज़ार में। हलवा तोतन जी बाज़ार में कबूतर ऐं तोता हिते तव्हांखे नज़र ईंदा। असां बेसिकली वठण आया आहियूं कबूतरनि तोतनि जो दाणो, पर हिते तव्हांखे बि ॾेखारियो वॾियूं वॾियूं था कनि। भाउ तूं ॾिठा हिन में? हाँ हे ॾिस। हाँ कहिड़ो कबूतर? अरे हाँ, अरे हे तो ॾिस, ये तो भलो आहे, ये तो भलो। तुझो तो कहिड़ो आहे तुझो? ॾेखार मञा कहिड़ा आहिनि तुंहिंजा? अरे हिन नालो छा आहे, हिन नालो छा आहे? हिन वाइट वारे चुचू। अरे वाह, चुचू बि ॾिठो अथई, मिनसा जो तोतो हूंदो अहिड़ो चुचू। अरे हे अथई चुचू, सॾई थो। ॿिया छा आहिनि? ॿिया कहिड़ा आहिनि? इलाही आहिनि। बहरहाल ऑस्ट्रेलियन बि सभु पढ़ाए। हाँ इहो हा। तो असां वठण आया आहियूं दाणो हर क़िस्म जो हिते मिलंदो आहे। दाणो असांखे हे ॾींदो आहे। नाम क्या है? सलमान हमें दाना देता है भाई। सलमान वो दूसरा 2 दाने होते हैं ना, एक तो ये कितने किलो वाला है? 120। और दूसरा कौन सा है? 180। वो दिखाओ, 180 वाला दिखाओ। हाँ ये दे दो और ऊपर से इसमें 50 के बीज उसके ना अलग से डाल दो,
सूरजमुखी वाले सही है चलो भाई सही है ओके अरे हे केड़ी कुकड़ियों ने हे केड़ी कुकड़ियों ने हे केड़ी कुकड़ियों ने हाँ अरे हे केड़ी कुकड़ियों में सर धागा लगल क्या लगल धागा 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 नायन एते एड़ा भाई नर दा लगन भाई नर ने भाई नर ने हां बियो छा है अच्छा जो कबूतर भी है हे भला कबूतर वाह हे आसमानी कबूतर चोंदा ने इनके हां पिंक ना है पिंक यो कलर थला ये जो पिंक है ना ब्राउन है ब्राउन ना वो पिंक का तो केड़ो पसंद आ वाइट अब मिनसा के केड़ो पसंद आ वाइट अब वाइट ऊपर ऊपर जो कोन अच्छो यो चेदी पसंद आ बियो करो बियो तो इने मिनसा के ये तो पसंद आ कॉकटेल लेने के चोना है हलो बस सही है ठीक है ओके हेलो हलो हलो हाणे मौसम सीजन अची वई आहे तोतन जी परिंदन जी कबूतर है भी भलो बीठो आहे भलो कबूतर आहे इहो बि दोस्तों अॼु वरी संगत सां गॾु असां वञूं था आचर बाज़ार ऐं मूंखे वठणी गाॾी तो ॾिसूं था कहिड़ी गाॾी थी मिले साहिर मूंसां गॾु आहे नवीद मूंसां गॾु आहे ऐं हेॾां गोपांग साहब बि वेठल आहे गाॾी में वेठा आहियूं ऐं हींअर धुंध थी वई आहे यार इहो ॾिठो अथई धुंध थी वई आहे मौसम में फ़र्क़ु पियो आयो आहे ऐं धुंध यार इहा ॿुधाई हिन टीवी ते अॼुकल्ह ॻाल्हि मशहूरु थी रही 150 लेने जो त धुंध सां गॾु इहा धुंध जेका आहे न उहा ख़राबु कंदी साह में थोरो मसइलो थींदो हा चवंदा ऑक्सीजन घटि थी अचे ऑक्सीजन घटि थी थिए इहा शायदि उहा धुंध हाल आहे छा सो दोस्तों मां तव्हांखे ॾेखारियां थो साम्हूं ॾिसो मतिलबु मंझंदि 3 था थियनि 3 बजे टाइम खां पोइ ॾिसो धुंध थी वई आहे ऐं पंजाब लाहौर में मतिलबु इहा इलाही आहे असां वटि हाणे अचणु शुरू थी वई आहे वरी ॾिसूं था छा थो थिए गाॾीअ मां लथऊं किरायो ॾियणु था दोस्त जा वार ई ख़राबु थी विया आहिनि ऐं तबाह थी वियो आहे तुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वई अचो भाउ अचो आचर बाज़ार साम्हूं ई घिटी आहे पर जीअं हिते पुॼंदा आहियूं त वरी हिन केबिन ते ईंदा आहियूं असां पाणी वाणी वठंदा आहियूं ऐं हर कंहिंखे पंहिंजी बोतल हूंदी आहे ईअं न भाउ हा हर कंहिंखे पंहिंजी पाणी बोतल हूंदी आहे ऐं हे ऐं पाणी हूंदो आहे नेस्ले उहो छाजे करे नेस्ले हूंदो आहे हिनखे उहो अंदरि फिल्टर सही कंदो आहे फिल्टर सही कंदो आहे पाणी जी बोतल वरिती आहे ऐं आचर बाज़ार बि पुॼी विया आहियूं साम्हूं आचर बाज़ार आहे हे ॾिसो अञा सवेर आहे मतिलबु मैदान अधु ख़ाली लॻो पियो आहे सवेर आहे अब छा था सम्झो गाॾियुनि जो रेट कीअं आहे नवीद सस्तो आहे मथे आहे बाज़ार गरम आहे मतिलबु दोस्तो जेके पंहिंजूं अल्टो वल्टो गाॾियूं आहिनि न नंढे मॉडल वारियूं 8, 10, 11, 12 अल्टो इहे बि महांगियूं थियूं आहिनि छो त कराची में जेका करीम अबर हले थी न उन्हनि में इहे यूज़ थियूं थियनि इन जे करे इहे महांगियूं आहिनि दोस्तो वापसी में हिननि जा मुंहं ॾिसी छॾियो ऐं अब कंहिं में वेठा आहियूं कहिड़ी बस में वेठा आहियूं ओ कीवी ईवी ये वरी ईवी छा आहे टीवीसी अच्छा हिन में टीवी लॻल आहे इन करे थो चए अच्छा दोस्तो जेका वॾी बस अॼुकल्ह हले थी न उहा आहे ऐं उन में पहिरियों त फर्स्ट टाइम पिया वेठो न फर्स्ट टाइम वेठो हो न मां त वेंदो रहंदो आहे हे दोस्तो हमेशह किराए ते हूंदो आहे वटि गाॾी न हूंदी आहे पंहिंजी गाॾी न हूंदी आहे बसनि ते हलंदो आहे बीठो हूंदो आहे ॾिसो हालत ॾिसो ऐं ईअं बीठो हूंदो आहे ऐं तक़रीबन जॾहिं असां वटि गाॾी हूंदी आहे त वरी असां सां गॾु हूंदो आहे ईअं न भाउ बिल्कुल ये सही सही थो चवां इहो केरु हे गोपांग साहब आहे घटि रखायो गोपांग साहब मेरे मोड़ कयो साईं साईं है गाड़ी में ॾिसे मोड़ कयो साईं नथो ॾिसे बोलो 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 अरे भाई बैठ नहीं रहा भाई क्यों नहीं बच्चा बैठ रहे हो उठक बैठक कर रहे हो बैठ जाओ सजा है हैं सजा है चलो भाई सही है ठीक है एसी वैसी चल रही है मट्टी वट्टी नहीं है बहुत अच्छा माहौल बना हुआ है फर्स्ट टाइम हम लोग फर्स्ट टाइम बैठे भाई सीधी बात है हम नहीं बैठे पहले अब ये जा रही है और वो भी 50 रुपए में 50 रुपए में 50 रुपीज़ हाँ अरे हाँ 50 रुपीज़ भाई टिकट का है किसके पास है टिकट भी दिखाओ ना उधर किधर है टिकट है ना आपका पास मेरे पास निकालो बेटा टिकट टिकट निकालो कितने लिए हम 4 बंदे थे टिकटें कितने दिए तो ये भाई कितने की टिकट कैमरे है का सामने लाओ किसके सामने यार मुझे लगता है आप देखना चाह रहे हो ये देखो 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 ये गिर गई भाई ये पकड़ो एंड में हो सकता है ये टेक्स्ट चेक करें टिकट एंड में चेक करेंगे ओ भाई चेक करेंगे रख लो संभाल के रखो इसकी गायब कर दो इसकी एक गायब कर दो वो लिखा हुआ है इसमें पावर हाउस कोरंगी कोरंगी जा रहे हैं कहाँ जा रहे हैं कोरंगी हैं कोरंगी कितना नंबर जाओगे कितना नंबर 7 नंबर है ही नहीं 7 नंबर नहीं है इसको उतारो इसको उतारो 10 नंबर है 10 नंबर है आप कहाँ जाओगे बच्चा हाँ तो 7 तो जाएगी ना यार मैंने 7 तो कहा ये 3 नंबर जाएगा भाई 7 से आगे 4 आएगा 4 के आगे 5 वो गाना नहीं सुना है
1 2 3 वीडियो वायरल हो जाएगी भैया, वीडियो वायरल होगी। दोस्तों असां सफ़ा सुकत थी ऐं रश लही थी भैया। हमरा मूड सुठी थी आहे। हे हमरा ॾिसो भाई, हे हिन हमरा मूड ॾिसो। दोस्तों सॼो ॾींहुं आचर बाज़ार रुलण खां पोइ हीअ गाॾी मिली आहे। ईगल आई आहे 2005 ऐं तक़रीबन गाॾी सुठी आहे, माना साफ़ु सुथरी आहे, जेनवन आहे। हिकु अधु पीस में शक लॻे थो कलर में, पर माना उहो बि हल्को फुल्को आहे, एतिरो न आहे। रिम विम लॻल अथसि, साफ़ु सुथरी गाॾी आहे। अञा पॉलिश वॉलिश थींदसि त भली थी वेंदी। साम्हूं आहे असांजे मामूद दहली कबाब, ऐं जेको बि गाॾी दोस्तनि में वठंदो आहे त हिते असांखे अचे ट्रीट ॾींदो आहे। पोइ कोई बर्गर खाईंदो आहे, कोई कुझु खाईंदो आहे। बहरहाल हींअर हिते आया आहियूं, गाॾी बहरहाल इहा अथव दोस्तो, साफ़ु सुथरी गाॾी आहे। मुबारक हुजे दोस्त खे। हे वेठा आहिनि असांजा चीता और चीता। अब गाड़ी मिली वही ना, भली गाड़ी है ना, ओके वाह। तो दोस्तों फाइनली हर को घर पहुंची वियो आहे, मां भी घर पहुंची वियो आहे। सेटअप तव्हां ॾिठो हूंदो, तक़रीबन मां पंहिंजे एडिटिंग वग़ैरह जो कमु हिते ई कंदो आहियां। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे इहा करणी त जेकॾहिं तव्हांखे गाॾियुनि जा व्लॉग्स ॾिसणा आहिनि ऐं गाॾियुनि जो रेट मालूम करणो आहे त मुंहिंजे पुट जो चैनल आहे कार रेस्पेक्ट जे नाले सां। ऐं उनजी जेका चैनल जी लिंक आहे मां डिस्क्रिप्शन में हणी थो छॾियां। तव्हां उनखे क्लिक कंदव त उन में हर शइ, हर गाॾी जो रेट ऐं गाॾी ठाहे बि कीअं, डेकोरेशन कीअं कबी आहे, ऐं गाॾी ॾिस बि कीअं, वठ बि कीअं, फाइनली उन में हर शइ तव्हांखे मिली वेंदी। ऐं हींअर व्लॉग खे एंड करण जो टाइम बि थी वियो आहे। वरी पाण मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़।